अची त मुंहिंजे उमास में आ, छो त ॿी राति कान थींदी। कॾहिं बि तोते दुआर दिलि जा न ॿूटबा, तूं भली हली आ। बलुड़क आला तॾहिं बि हूंदा, मता चवीं आज या न थींदी। मुस्कुराए पिरी प्यार वारनि वरी अॼु सॼो आहे। सो दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। हिन लम्हे गुज़ारिश कंदुसि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे सदर मोहतरम साईं इरफान मुरफ़त साहब खे त हाणे अचनि ऐं मुख़्तसरन चंद लफ़्ज़ जेको ख़्यालनि जो इज़हार करे सघे। वॾा एहतजाज हलिया, वॾा मेला हलिया, वॾा प्रोग्राम हलिया। मां सम्झां थो त जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जे मुलाज़िमनि जा मसइला हूंदा त उते सॼी साञा सुञाण घुरींदा माण्हू पुॼंदा ऐं या कंहिं फ़नकार सां का प्रोग्राम थींदी या सालगिरह थींदी त उते बि इहे मेला मचंदा। यादि हुजणु घुरिजे त तक़रीबन 3 या 4 साल पहिरियां सिंध मेराण लम्स ऐं उन सां गॾोगॾु पैरामेडिकल जे मुलाज़िमनि जे लाइ हिते हिकिड़ो वॾो आजाण वारो प्रोग्राम थियो, जंहिंमें सेवा जी टोटली ऑफिस भरिजी वई। उन खां अलावा माण्हू वीचारा काफ़ी उते आया। इहे साईंअ जूं हिकिड़ियूं महिनतूं आहिनि, साईंअ जी जेकी मोहबत आहे, इन जे करे माण्हू असां गॾु थींदा आहियूं। ऐं सच पुछो त सालगिरह जूं पोस्टूं बि मां जॾहिं निंड मां उथंदो आहियां, असांजो अख़बारी धंधो आहे, सवेर उथंदा आहियूं 5 बजे धारे त 6-7 बजे जेॾीमहिल इहो कमुकार लाहे असांखे जाग थिए थी, ॾिसूं था कंहिं दोस्त जी जेकी फ्रेंड जी इहे अचनि जूं पोस्टूं मां रखंदो आहियां। उहो रखणु इहो न आहे त को कंहिंजो असां माना एॾो उन्हनि जी जेको आहे असां तारीफ़ करणु चाहियूं था। तारीफ़ उन शइ जी करणु चाहियूं था उनखे उत्साह ॾियूं था। जेकॾहिं मिसाल तौरु मां नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ॾेई थो वञा त असां वटि हिकिड़ो तमामु नंढिड़ो पोरियत माण्हू आहे जेको आबिद कांदड़ो आहे। उन जे लाइ जेकॾहिं तव्हां ॾिसंदो न चिड़चिड़ा तबियत आहे, पर जेकॾहिं उनजी ख़ूबी ॾिसंदो त अलाही जामशोर शहर जे लाइ कमु कंदो आहे। उनखे असां चवंदा बि थी आहियूं जेको सोशल वर्कर आहे त उनखे पंहिंजी सालगिरह जी ख़बर न हुई त माना हिन जी तारीख़ कहिड़ी आहे, ॾींहुं कहिड़ो आहे। असांखे योच थो मिली पंहिंजे मज़ाक में उनखे उहा कई थी। उन पोस्ट जेकी मूं लिखी उन ते एतिरनि माण्हुनि राया ॾिना हुनजे लाइ ऐं एतिरो माण्हुनि उनखे जेको आहे एप्रीशिएट कयो। उन खां पोइ उन माण्हूअ पाण ते इहा सोच करे मां सम्झां थो त हीउ जेको कोरोना जो जेको थियो, ॿियो हिकिड़ो बोर्ड मुतासिरनि जो मसइलो थियो, जेको उन माण्हू आहे उन्हनि घरनि ताईं राशन पुॼायो न, मां चवां थो उन माण्हूअ खे जस आहे। सिर्फ़ु असां लिखियलु माना असांखे इहो कोन चऊं त को हुनखे असां खणी को कंहिं ज़बरदस्ती था पुॼायूं, पर असां इहो ज़रूरु कयूं था हुनखे एप्रीशिएट कयूं था, हुन ज़िंदगीअ ते थोरो रुगो लिखूं था, ॻाल्हायूं था, उहो सुठो कमु करे ॾेखारे थो। इन जे लाइ मुंहिंजी जेका पोस्ट मां रखंदो आहियां ख़ासि तौर ते मां इन जे लाइ आहे त कंहिं नंढे या कंहिं वॾे माण्हूअ खे असां जेकॾहिं थोरो मिली सिली को सुठी पोस्ट रखूं था, हुनखे उत्साह ॾियूं था त इनशा अल्लाह ताला वधीक कमु करे ॾेखारींदो। मुंहिंजी जेको ख़्वाबु आहे, जेको मुंहिंजी प्रोग्राम आहे, मां इन हिसाब सां रखंदो आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी महिरबानी। ॿिया बि दोस्त वेठा आहिनि, तव्हां सभिनी दोस्तनि जी साईं कुर्ब।